मेहड़ जे इन इंस्टीट्यूट के जेको हाणे मेडिकल जो जेको आहे सो हॉस्पिटल आहे न, इहो केतिरो वधंदे ॾिसो था? साईं जेका रफ़्तार आहे न, हा, इंशाल्लाह असां हिनखे 6 महीननि में बिल्कुलु 100% सम्झो त उन टारगेट ते पहुचंदे नज़र थो अचे जेका भट्टी साहब वारनि जी नियत आहे। डॉक्टर साहब तव्हांजी फील्ड में या तव्हांजी शख्सियत में तमामु घणियूं जेके आहिनि कमकार आहिनि, फलाई कम आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, पंहिंजे शहर जी मालिकी आहे। ओवरऑल समूरे पंहिंजे कम खे हिन स्टेज ते हिन एज ते में कीअं था ॾिसो? मुतमिन आहियो? मतिलबु ईअं न साईं, त मां तव्हांजे अॻु में ॿुधायो त मतिलबु ईअं मूंखे लॻंदो आहे त हिन क़ौम में, नौजवाननि में, दोस्तनि में, सभिनी में वॾी जान ई असां शायदि उन्हनि खे यूटिलाइज़ न करे सघिया। पर हाणे जॾहिं ॾिसूं था त मिड़ई कमु साइड थो वञे। नारा जेके अचनि था तव्हां वटि, उन्हनि में रिसेंटली जेको एडिशन आहे उहो हॉस्पिटल जो आहे। गंबट इंस्टीट्यूट जो गेम्स वारनि, डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब वारनि लीड अची कयो आहे। उहा हॉस्पिटल किथे पहुती आहे? माण्हू चवनि था त सिर्फ़ु शो आहे ऐं को डायलिसिस वग़ैरह नथा थियनि, न मरीज़नि खे ॾिठो थो वञे। मतिलबु आहे त चवंदा आहिनि छोटा मुंहुं बड़ी बात, असां त चवंदा असांजो ख़्वाब पूरो थियणु शुरू थी वियो आहे। त इहो ॿुधायो त ॿूॾ वारनि ॾींहंनि में मेहड़ जे ॿुॾण जो वॾो ख़तरो हुयो, तव्हां शहर छॾे हलिया विया या बीठा रहिया? असां बीठा हुआसीं, माना इन हंध ते हिकिड़ो दफ़ो इहा पोज़ीशन थी। पहिरियों हिकिड़ो अखर मां ईअं चवां त असांखे ॿोड़ियो वियो, खैरपुर खे ॿोड़ियो वियो। असां कीअं ॿोड़ियो वियो? जॾहिं इहा पहिरीं बोर्ड 2010 जी आई न, त कश्मीर खां, घोसपुर खां हिननि पाणीअ खे ॾिसो त इंजीनियर इनवाल्व न आहे, सियासतदान इनवाल्व आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼोके पॉडकास्ट सां गॾु हाज़िर आहियूं। तव्हां केतिरा ई डॉक्टर ॿुधा हूंदा, पर अहिड़ा डॉक्टर तमामु घटि ॿुधा हूंदा जेके सरकारी नौकिरी जेका वरितल हुजे उहा छॾे ॾियनि। ऐं उहे छाजे करे छॾे ॾियनि? फलाई कमनि जे लाइ। ऐं फलाई कम कहिड़ा? तमामु घणा। तंहिंजे करे अॼोकी पॉडकास्ट में अहिड़ो ई डॉक्टर साहब उहो असांजो महिमान आहे, जंहिं पंहिंजी ज़िंदगी फलाई कमनि बाबति ऐं सिहत जे बाबति, तालीम जे बाबति वक़्फ़ करे छॾी आहे, पंहिंजे शहर जी मालिकी करण लाइ वक़्फ़ करे छॾी आहे। असां वेलकम कयो था डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख साहब खे। साईं, अॼोकी पॉडकास्ट में स्टूडियो में अचण जी महिरबानी। साईं, वॾी महिरबानी। मूं जीअं इंट्रो में ॿुधायो त ईअं वाक़ई आहे तव्हां नौकिरी छॾे ॾिनी हुई? हा सर, हा बिल्कुलु। हे ईअं सम्झो न त नफ़्सियात बि तव्हां मार आहियो, फिलासफ़ी बि आहे। असुल शइ आहे त ज़िंदगी जो हिकिड़ो कारण माण्हू जेकॾहिं गोल थो ठाहे न सर, पोइ उन में तव्हां असां सॼी उमिरि पढ़ी पोइ कड़िया शायदि न हूंदासीं, पर सरकारी नौकिरी उन मूंखे 88 में असांखे मिली। ठीकु। पोइ 94 ताईं असां जेको जान ॾिठो, 90 खां वठी मुंहिंजी पहिरीं कैंप अखियुनि जी कंडियार में साले मेमण साहब सां हितां असां वियासीं। उहो त अखियुनि जो तमामु वॾो माहिर, ॿधो त 37 साल थी उस्तादनि जो उस्ताद। हा, त उन में मूंखे मज़ो आयो। हो पाण इन क़िस्म जो माण्हू हो त ख़ैर जे कम में ॾींहुं राति ॾियणु थी सघे थो बिल्कुलु। हा, ऐं उतां थी सघे थो असांखे बि दुआ मिली हुजे। ऐं वरी थोरी मां तव्हांखे ॿुधायां त पहिरीं मुलाक़ात 1989 में, मतिलबु 89 काॾे रही, हाणे 36 साल ॿधो, साले मेमण साहब सां पहिरीं कैंप मुंहिंजी उन जे ॻोठ में। अच्छा। हा बिल्कुलु। उतां वरी हाणे तव्हां ॿधो त असांजी वरी साले साहब सां कीअं मुलाक़ात थी। हिकिड़ो ख़्वाबु खणी असां निकितासीं त ख़ैर जो कमु जी, पर मूंखे अॼु ताईं लॻंदो आहे त अलाह क़बूल कयो, पहिरीं अहिड़े माण्हू सां मुंहिंजी अलाह साईं कैंप कराई। हाणे असांजी मुलाक़ात तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त असां नसीराबाद में अखियुनि जी कैंप एस्टेब्लिश कईसीं, त वरी ॿी मुलाक़ात उन दौर खां पोइ हाणे 2025 में मुंहिंजी थी आहे। हाणे तव्हां 25 माना 36 सालनि खां पोइ उन दौर में मां उते सेखड़ाट हुउसि, वञी पंहिंजो कमु कयोसीं। हिन दौर में नसीराबाद में असां हॉस्पिटल ठाही, असां साईं साले साहब वारनि खे अल इब्राहिम ट्रस्ट खे ॾिनीसीं। ऐं मज़ेदार ॻाल्हि त साईं उन में चीफ गेस्ट, मां गेस्ट ऑफ ऑनर। इन तरफ़ अचूं था तव्हांजे हॉस्पिटल्स तरफ़। मूंखे इहो ॿुधायो त साले साहब सां मुलाक़ात खां पोइ या इन कैंप कंडियारी वारी कैंप खां पोइ तव्हां फ़ैसिलो कयो त सरकारी नौकिरी न करणु घुरिजे? उन खां पोइ त मां वरी 5 साल नौकिरी कई न। ठीकु। अच्छा, इन में कहिड़ी आई? असुल शइ इहा आई त ॾिसो न, तव्हां जेको माण्हू निकिरे थो, तव्हां बि कमु कयो था, तव्हांजो अल्टीमेट हिकिड़ो गोल आहे न त मां माण्हुनि ताईं सचाई पहुचायां। पोइ हुननि जी मर्ज़ी आहे, जेको सम्झ में अचनि। तव्हांखे ग़लति सम्झनि या सही, पर तव्हां पॉइंट ऑफ व्यू जेको पंहिंजो आहे न उहो पहुचायो। मां ईअं सोचियो त हीअ मां वॾी फील्ड में आहियां, मां डॉक्टर आहियां, मां जंहिंखे वणंदो ख़िदमत करे सघंदुसि, जेको ईअं थींदुसि मां हॉस्पिटल में रहियसि। हिते मूंखे लॻो त जेको माण्हू पैसा थो ॾिए न, पघार, तव्हांखे ॾिसो न उन जी पॉलिसी तव्हांखे मिलंदी त हीअं हल,
न त पघार न मिलंदी। हिते मां आस्ते आस्ते फील कंदो वियुसि त हाणे मूंखे मज़ो होॾे थो अचे ऐं मां जेकॾहिं नौकिरी में थो रहां त मां इंडिपेंडेंटली पंहिंजे हिसाब सां सर्विस न ॾेई सघंदुसि। त ज़िंदगी में पंहिंजो गोल अहिड़ो रखो जेको अलाह राज़ी हुजे, कीअं त सुनत मुताबिक़ जीअं हुन ज़िंदगी ॾिनी। मां सोचियो त हुन त चयो भाउ मूंखे सिजु रखो या ईअं रखो, आबाशाही ॾियो, मुंहिंजो वास्तो ई कोन्हे, मां तव्हांखे भलाई थो सेखारियां। मां सोचियो त हाणे जेकॾहिं नौकिरीअ में भलाई आहे या होॾे भलाई आहे, कीअं थींदो। मां ताराजी में तोड़ियो त जॾहिं मां 60 साल में रिटायर थियां त जेको हे रूटीन हले थो, मां इन में ख़ुशीअ सां रिटायर थींदुसि पैसा वठी सरकार जा, या मां रोअंदुसि। मूंखे लॻो मां रोअंदुसि, छो त मां इन खां वधीक कमु ॾिसां पियो त मां करे सघां थो। ग़लति मतां हुजे ॻाल्हि, पर मां सोचियो त अकेले सिर्फ़ु असांजे कैंपूं कंदासीं न, हेॾऊं सरकारी अस्पताल लाड़काणे जी ऐं होॾऊं असां अकेलो वञी कंदासीं त ओतिरा ई सर्जरी असां करे सघंदासीं। पोइ मां सोचियो त मां हिते छो ॾियां, तंहिं करे मुंहिंजो मरणु सवलो थी वेंदो। इन विच में छा थियो, तव्हां वारी फील्ड में मां आयुसि 94 मां सोचियो त यार हाणे ॾिसो न माण्हुनि ताईं कीअं पहुचजे, त मैगज़ीन हुजे, मैगज़ीन कढण लाइ प्रेस हुजे। त हाणे हेॾऊं मुंहिंजी आय जी फील्ड हले पई। मां वरी अञा साञावन थियण पियो चाहियां त मां हिते ज़ुहेब प्रेस जे नाले सां, माना लाड़काणे जी पहिरीं प्रेस आहे कंप्यूटराइज़ड, न त उहो ठक ठक वारी मशीनूं हूंदियूं, मां उहा आई। उन खां पोइ मैगज़ीन मूंखे कढणो, मां उहो आयुमि। पोइ मैगज़ीन जेके कढंदड़ आहे, छो त मूंखे वरी उहा इंस्पायरेशन मिली असांजे तारिक खां, त सुहिणी रिसालो, तारिक अशरफ साहब, तारिक सुहिणी रिसालो, वॾी ॻाल्हि हो। मां हुन 3-4 किताब छपराया बि। पोइ मां उन जो हशर ॾिठो, मां यार हे बि त ॿियनि खे माना अॻिते कंदे कंदे पाण तबाह थी वियो। तॾहिं मतियूं ॾींदे लोक खे चरी पाण थियासि, कोड़ो ई रहिजी वियो, रहंदो चरियो मां पियो थियां। उते मां सोचियो त यार पोइ असां मैगज़ीन कढियोसीं। उन दौर में माना पहिरियों इंटरव्यू सिंधी रिसालो असांजो कूंज हुयो, जंहिंमें अब्दुल्ला शाह जो इंटरव्यू छपियो। ॾिसो न वॾी ॻाल्हि ई। मूंखे दोस्तनि चयो त ABC में तूं रजिस्टर आहे, छा थींदो, चई ॾोकड़ मिलंदा। मां चयो मां इन लाइ त आयो न, हिकिड़ो मैसेज आहे, ग़रीब माण्हू सां कंदासीं। पर हली हली 4-5 साल मां कढियो, मां न भाई न सघियुसि। उन खां उहो बि थियो। हेॾे मुंहिंजो कमु एॾो सुठो दोस्तनि समेत थी वियो, जो मूंखे लॻे पियो त असां माना 1.5-2000 उन दौर में ई ऑपरेशन साल में कंदा हुआसीं। 10,000 ॾेई जो मां पाण VIP थी मथे वेही रही तारीफ़ करां, इहा अनगाणी न थींदी। पर बाय चॉइस। पोइ मां सिधी ॻाल्हि ॿुधो, ॾिसो न, मां सिर्फ़ु नौकिरी न छॾी, मां माना पंहिंजी फील्ड मैगज़ीन बि बंदि कई, मां प्रेस बि बंदि कई, त इहो सॼो जो सॼी कंसंट्रेशन मुंहिंजी हेॾे हुजे। ऐं मां सम्झां थो मां अॼु उन ते ख़ुशि बि आहियां, पर अॼु बि मां रोआं थो। असुल तव्हांखे मां कीअं ॿुधायां, त मूंखे फील थींदो आहे त जेतिरा मूंखे सुठा दोस्त मिलिया, जेतिरो ॾिसो न सर, मूंखे सिंध बि नज़र आई आहे इन्हनि 36 साल जिते बि असां कैंप हणूं था न, इवन फुलनि में, पटीदनि में, भला नौशहरे खां अॻिते तव्हां हेॾे वञूं था, चूंडको असां वञूं था, हेॾे था वञूं, पंजाब था वञूं, उन खां पोइ हिते पंहिंजूं 2 कैंपूं, इवन लाड़काणे में, मेड़ में, शिकारपुर में, सभिनी में 2 पर ॾिसो न सही, हिकिड़ो आम माण्हू ग़रीब अंधो अचे थो, वरी हलियो थो वञे, असां अची घर सुम्ही था पऊं, त असांखां वॾो कमु थियो। की उन में कीअं मज़ो ईंदो आहे, मां तव्हांखे ॿुधाइजे कि सिंध वारो त सिर्फ़ु असां न हूंदा, जिन डॉक्टरनि खे कॉल कंदा उहे पहुची वेंदा आहिनि। तव्हां ॿुधो लोकल माण्हू असांजे राइश जो, मानीअ जो इहो बंदोबस्तु कनि, स्पॉन्सर वीचारा जेका असांजी पंजाब का टीम सॼा सामान खयूं अचे, उन्हनि खे पेमेंट कनि। तव्हां इहो ॿुधो त इहो सवाइ टीम वर्क जे त नथो थी सघे न, का मख़सूस टीम आहे जंहिंसां तव्हां इहे जेके आई कैंप्स डॉक्टर साहब अखियुनि जी कैंप जेका आहे असां लॻाईंदा आहिनि ऐं उन सां कमु कंदा आहिनि, सालनि खां कमु कंदा आहिनि ऐं ऑपरेशंस कंदा आहिनि, हिकु ॾींहं में केतिरा ई ऑपरेशन, त उन जी ॻाल्हि ॿोल पिया हले। डॉक्टर साहब इहो ॿुधायो त मख़सूस हिकिड़ी टीम आहे जंहिंसां तव्हां वर्क कयो था, ऐं सिंस लास्ट केतिरनि सालनि खां कमु कयो था? माना मूंखे 36 साल थिया आहिनि, जीअं मां तव्हांखे चयो त साले साहब तक पहिरीं, उन खां अॻु में उहो कैंप कंदड़, ठीकु, हाणे छा थियो बराबर, त मूंखे थिया आहिनि, उन खां अॻु उहा टीम हुई। 36 सालनि में घणियूं कैंप्स तव्हां जेको आहिनि अटेंड कयूं हूंदियूं? असां मुंहिंजे हिसाब सां एवरेज असां जूं माना 17-18 दोस्तनि सां गॾु कैंपूं हलनि थियूं पियूं, ऐं हर हिक में सालियानो, त हर हिक में काथे ॾिसो न, जीअं हाणे मां हिन कैंप खे तव्हांजे लाड़काणे वारी म्यूनिसिपल में बि असां हणंदा हुआसीं, वरी उन खां पोइ हाणे जेका आख़िरी असां हणूं था कैंप, उहा ई लाहौरी स्कूल में जी, त माना ॾिसो न असांजी 200, जीअं हाणे वलीदन वारी में त असांजे 400 केस थियनि था। हाणे उन में छा आहे, जो साई उन्हनि जी आहे, पर डॉक्टरनि खे पहुचाइण, मैनेज करणु, टीम घुराइण, इहो सॼो वरी एडमिनिस्ट्रेशन मूं वटि हूंदी आहे। ठीकु, हाणे इन खे अञा मां अॻिते कयां त हाणे असांजे इन्हनि कैंप 2 ॾियणु शुरू कया आहिनि। कीअं? उहो कीअं? उहो ईअं थियो त हिते
28 साल त मूंखे हाजी मुनर अली खान अब्बासी साहिब सां थिया, छो त अॻु में डॉक्टर ज़ुल्फ़कार हणंदो, पोइ उहो वरी हले वियो सूडान, पोइ मूंखे चयो हणो, पोइ 28 साल मूंखे थिया आहिनि। हाजी साहिब खे फौत थिए माना 4 साल थिया आहिनि। पोइ मुअज़्ज़िम खान 2 साल अॻु चयो, चवनि बाबा तव्हां हूंदो, तव्हांखे ख़बर आहे त बाबा जो इश्क़ हो हिन कैंप सां, पाण हॉस्पिटल बाबा जे नाले ठाहियूं, ऐं उहा माशाअल्लाह प्लाट बि उन्हनि ॾिनो, हुते कंस्ट्रक्शन थी, ऐं उन खां पोइ वरी हिते तव्हां जीजल मां जो नालो ॿुधो था पियो, उहो ई प्लाट माना हाजी साहिब जे नाले वारो, उन में मुअज़्ज़िम खान वरी उहो प्लाट हुननि संगत खे ॾिनो त अखियुनि जी अस्पताल बाबा जे नाले ठहे। फलाई इदारनि पारां नसीराबाद में 2 हंधनि ते ॿुधायो था, त उते नसीराबाद में ईअं थियो, असां 27 साल कैंप थी, उते बि 2 चौकीअ जा, त 27 साल जो गुज़रिया न, त उते हिकिड़ो दोस्त हो, हुन मूंखे चयो त बाईपास ते मुंहिंजी ज़मीन पई आहे डॉक्टर साहिब, मां असुल खां तव्हां आहियां, हाणे मूंखे अलाए छा थियो, बसि प्लाट तव्हांजे हवाले आहे। अच्छा यार, हाणे फीसबिल्लाह त तव्हांखे कैंप कीअं थिए, जेका रियल एस्टेट वारनि जी लैंग्वेज में चइजे त प्राइम लोकेशन बाईपास ते, उते छा थियो, मां चयोमांसि यार हाणे हिते कैंप 2 दफ़ा करणु कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, इस्पताल का ठहे, हाणे खा बि दुआ घुरूं। पोइ ईअं हलंदे हलंदे अल इब्राहिम वारनि सां ॻाल्हायोसीं, पोइ उन्हनि चयो असां ईंदासीं, असां उन्हनि खे चयो त भाउ तव्हांखे ठाराए बि असां ॾियूं, प्लाट कंहिं दोस्त ॾिनो, वरी ठाराए ॿिए दोस्त ॾिनो, वरी उहो आया नक्शो उन्हनि ॾिनो। हाणे उहा इस्पताल तव्हां ॿुधो न, त 2 जन लाड़काणे वारी बि नसीराबाद वारी बि थियो, त ठाहियूं अखियुनि जे हिसाब सां, पर ॾिसो न हुन में पोइ जनरल जा डॉक्टर बि अची था वेहनि, हिते बि अॼु बि असां डॉक्टर ज़मीर सुमरो साहिब हुयो, असां हाई साहिब पोइ चकर ॾेई आयासीं, त उते जीजल मां में बि ईअं ई थींदो त जनरल बि हलंदी, मूंखे लॻंदो अच्छा LRBT जी बि ॿुधाइबो का हॉस्पिटल। अच्छा इहा वरी टियों बच्चो इहो थींदो त अखियुनि जे हिसाब सां मूंखे दोस्त फोन कई, त असां LRBT वारनि सां ॻाल्हायो आहे, डॉक्टर साहिब सलाह ॾे छा कयूं, हो था चवनि सेटअप जोड़े ॾियो। पोइ असां हितां पेशेंट वरी LRBT गंबट खणी वेंदासीं, सर्जरी करे गाॾी में तव्हां ॾींदव, खणी वेंदासीं, मोटा ईंदासीं। माशाल्लाह उहो सेटअप हाणे ईअं थियो आहे त 3-4 ॾींहुं वरी उते बि जेको आहे न उन्हनि माना चश्मा बि असां घुराया अथसीं, उते थींदो OPD शुरू थी वई आहे, 350-400 ताईं उहे ऑपरेशन बि थी विया आहिनि। कहिड़े शहर में? उहो ख़ैरपुर नाथन शाह मां न उहा फुल हॉस्पिटल आहे, माना इहो उते OPD डेली हलंदी आहे। हाणे इनखे 6-8 महीना थिया आहिनि, त माना सम्झो IG हलंदी आहे, IG 50-60 हाणे थिए थी, उतां पेशेंट सिलेक्ट कंदा आहिनि, उहा माना उॾाई वेंदी आहे। LRBT बि पुराणी आहे मुंहिंजो ख्याल आहे, पाकिस्तान लेवल ते आहिनि, को पाकिस्तान लेवल अंग्रेज हुयो, उन पाकिस्तानी जेको रहमतुल्लाह पर नालो रहमतुल्लाह थी वियो अथसि न असां वटि, त अलाह जी रहमत आहे हुन ते न। LRBT हा बिल्कुलु उन्हनि जो सेटअप आहे। डॉक्टर साहिब इहो ॿुधायो त जेका कैंप लॻाईंदा आहियो उन में पेशेंट खे छा खणी अचिणो पवंदो आहे, तव्हांजे पारां उनखे छा प्रोवाइड कयो वेंदो आहे, उनजी का फीस वग़ैरह वठंदा आहियो? कुझु बि न साईं, अॻु में ईअं हूंदो हो त जीअं 36 साल जी माता सां ॻाल्हि ॿुधाई, तॾहिं ईअं हूंदो हो त प्लेन ऑपरेशन करे बसि हुनखे 5 टाका हणंदा हुआसीं, 2 ॾींहं त पेशेंट सुतो पियो हूंदो, टंगो टाली करे, माना ऑपरेशन पाण ईंदो, पर असां हुन में खणी वञी रखंदासीं, 2 ॾींहं सुतो पियो हूंदो। तव्हांखे बि शायदि एक्सपीरियंस हूंदो, जिते सॼी सिंध में। पर उन दौर में कैंप सेवण जी हूंदी, BLR काणे वलीद वारी हूंदी आई साबरनि जी, त तमामु घटि कैंप हूंदो। अॼु त माशाअल्लाह हर हंध ते कैंप आहे। तव्हां हितां निकिरो, असां शहदादकोट बि कयूं था, कंबर बि कयूं था, लाड़काणे में 2 था कयूं, नसीराबाद में कैंप था कयूं, मेहड़ में 2 था कयूं, सीता में था कयूं 2, ऐं उन खां अलावा तव्हां चओ त माना खानपुर में उहा बि हर साल थिए थी, असांखे 16-17 साल थी विया आहिनि। टेक्नोलॉजी उन में का आसानी आंदी आहे। हाणे छा आहे जो ईअं थियो आहे त उन खां पोइ जॾहिं असां आयासीं न, त मूंखे यादि आहे हिकु दफ़ो असां फुलजीअ में कैंप पिया कयूं, राति जा 2:30 थी विया, पोइ हिकिड़ो सिपाही आयो, चईं सही मारे रखियो, सॼो ॾींहुं खणी हथनि में लिफूं पइजी वियूं आहिनि, को 6 महीने मरंदो, को 12 महीने मरंदो। मां चयो यार ॾिस मरंदो त सही, तूं छा कंदो आहे? चई मां सिपाही आहियां। मां चयो यार तूं सिपाही आहे न, जे भॼणो हुजे या भॼी, ॾिस 2:30 बजे चईं तो तूं मज़ाक थो करे, तोखे लख शाबस आहे। हाणे छा थियो, हाणे सफ़ा सवलो थियो आहे, हाणे 1 डे सर्जरी आहे। अच्छा 2-3 ॾींहं नथा लॻनि? न उहे त छुटा, उन खां पोइ असां लेंस विझणु शुरू कया, उन खां पोइ वरी फैको अची वई। मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, फैको असां वटि जीअं तव्हां चयो न त तव्हां वटि टीम ईंदी आहे, सामान उहे खणी ईंदा आहिनि, स्टरलाइज़ेशन बि ज़बरदस्त हूंदी आहे, उहे खणी ईंदा आहिनि, सॼो मैनेज पहुचाइण। असां सिर्फ़ु पेशेंट तयारु थी मिलंदो आहे, असां रुॻो ऑपरेशन कंदा आहियूं। दरवाज़े ते उहा सर्जरी जेका ॿाहिरि 50,000 में थिए, आगा खान में 2 लख रुपयनि में थिए या 3 में थिए, उहा ॾिसो न हिननि खे थी, हिननि खे ख़बर बि कोन्हे छा थो थिए, कीअं
पेशेंट आयो 5 मिंटनि में फेको सर्जरी थी, माना कट बि हुनजो थोरो ऐं अॻे ई कट वधीक ईंदो, सूचर लॻंदा, हाणे सूचर लेस सर्जरी, यानी किन हंधनि ते त फोल्डिंग लेंस असां विझूं था जिते स्पॉन्सरशिप अहिड़ी आहे। पर तव्हां ॾिसो इहो न, माना हाणे ईअं बि करे सघिजे थो, पर असां न कंदा आहियूं, त तव्हां हुनजो ऑपरेशन करे ईअं पाण मोकिलियोसि त ॾिसंदो वञे, माना ईअं न त सुभाणे ते ॾिसंदो, पर एहतियातन बहिराड़ी आहे, ग़रीब माण्हुनि असां वञी पटी कंदा आहियूं, छा था सम्झो इहो मिरेकल आहे न। इहा जेका नज़र घटि थी वञे ओल्ड एज में वधीक थिए थी या हर उमिरि जे ॿारनि जा बि ऐं मर्दनि जा, माइनि औरतुनि जा ऐं माण्हुनि जा तव्हां ऑपरेशन कंदा जेको रूटीन आहे न सर, इहो ओल्ड एज जो मसइलो आहे, छो त ॾिसो न जीअं माण्हू जा जंग नेचुरल आहे, इहो नेचुरल आहे, पर नज़र घटि बि वेंदी आहे अक्सर, माना ईअं आहे त जेको ईअं सम्झो त अंदरि जेको लेंस आहे न उन में केमिकल चेंजिस ईंदियूं आहिनि, जीअं ॾिसो न शीशो आहे, जेकॾहिं उहो शीशो ख़राबु थींदो त नज़र न पवंदी न, त उहो ईअं सम्झो उन में केमिकल चेंजिस ईंदियूं त रेज़ किरास न थींदा, नज़र ख़राबु थींदी आहे, पोइ उनखे कढी आर्टिफिशियल लेंस रिप्लेस कबो आहे, वरी ट्रांसपेरेंसी, जीअं तव्हांजो शीशो ख़राबु थिए मुंहुं ॾिसण वारो, तव्हां हुनखे कढी वरी ॿियो हणंदो, उन में कुझु नकुली बि अचनि था? न बिल्कुलु नकुली त अंदरि सही, रुगो कख थो पए त अखि ॻोढ़ा पई थी ॻाढ़े, तव्हां छा था सम्झो त हिकिड़ी शइ अंदरि थी वञे ऐं उनजी नज़र थी पए। ॾिसो न, असांखे 36 साल इनखे थिया आहिनि, पर असांजे लेंसनि खे 20 साल थिया आहिनि। हीअ न फेको असां मतिलबु ॻाल्हि न करणु खपे, जीअं मां हिते पहिरियों कंप्यूटर रखियो न त उहो ऑटोमेटिक ऑटो हूंदो, उहो बि पहिरियों ई मां रखियो, ऐं सिंध में उहो हिकिड़ो लाहौर में हुयो, ॿियो असां वटि हुयो, कराची जो डॉक्टर साहिबु डॉक्टर दबीर साहिबु तमामु घणो एक्सपर्ट हो। पोइ असां हिननि खे चयोसीं, पोइ हे जेका टीम आहे इहे फेको मशीनूं खणी आया, असां लाड़काणे खां अॻु, मूंखे फ़ख़्रु आहे त असां मेहड़ में 2008 में, मां सन थो ॿुधायां, नंबर जेका फेको वारी पहिरीं रखीसीं न, इहो बिल्कुलु एग्ज़ैक्टली उहो ॾींहुं जो बेनज़ीर साहिबा खे शहीद थी, त असां 2 कैंपूं रखियूंसीं, हुननि चयो भला जिते रश हुजे होॾे, मां चयो शहदाद कोट मेहड़, बाक़ी असांजा 10 ॾींहं कैंप में रहियल आहे, त इहो वाक़ियो थी पियो, पोइ असां महीनो पोइ कयोसीं, माना ईअं 7 वारे सम्झो 8 में, 8 खां अॼु ताईं फेको असांजी सर्जरी थींदी आहे, त उन ग़रीब खे ख़बर ई कोन्हे त हे हेॾो वॾो कमु थिए, न को असां आम माण्हुनि खे चवंदा, पर रिज़ल्ट त ॻाल्हाईंदी आहे। उन दौर में मां फ़ख़्र सां चवां थो त हैदराबाद LMC में बि को हिकु अधु को कणो कंदो, न त हिते असां कैंपुनि में पिया कयूं, करे भारी न कंदो, त फेको पोइ ॾिसण ई था माण्हू, यार हज़ारे माण्हू जेके आहिनि हिन मां शफ़ायात थिया हूंदा यकीनन। हाणे जॾहिं तव्हां मेहड़ जी ॻाल्हि कई आहे, त मेहड़ जे ई इदारनि जी ॻाल्हि था करियूं, कुझु इदारा जेके आहिनि तालीमी इदारा, उन्हनि में तव्हां कंप्यूटर ॾिना, इहो ईअं थियो, ॾिसो न सर, तालीम ऐं सिहत खे तव्हां असां सभु तजुर्बेकार माण्हू आहियूं, मूंखे फील पियो थिए त कैंपुनि में वञण खां पोइ असांजो माण्हू ॾिसो न, सॼी ज़िंदगी ॿाहिरि जो ॾिठोसीं त बाबा डॉक्टर गुल ॾींदा आहिनि, हिते असां ॾिठो त ॼणो असां वॾो को ॾोह जो कमु था कयूं, जेको माण्हू थो अचे थो चिड़ियो थो अचे, मुंहिंजो नंबर न आहे, फलाणा न आहिनि, सुबुह लाॻू वेठा आहियूं, जॾहिं प्राइवेट में वेंदा त उन्हनि जी एॾी वॾी सर्जरी कीअं कुंडनि में वेठा आहिनि, फी भरे वरी ॾेखारींदा, वरी ऑपरेशन ते वेंदा, पर मां ॾिठो त जेसि ताईं तव्हांजो माइंड सेट ज़हन नथो चेंज थिए न, त तव्हां थैंकफुल नथा थियो, जेसि ताईं तव्हां थैंकफुल तॾहिं थींदो जॾहिं उन शइ जी हैसियत सम्झंदव न, अलाह बि ईअं थो चए शुक्र कर त वधाए। पोइ मां सोचियो त तालीम पहिरियों कमु आहे, उन में जदीद तालीम, हाणे वरी ईअं सोचियोसीं त यार हाणे पूरा त हुई जहिड़ा आहियूं, मूंखे ई कंप्यूटर हलाइण नथो अचे, नौजवाननि खे छो न असां अॻिते कयूं। पोइ स्कूलनि में त मां हुई वेंदो हुअसि, कॉलेज में बि, छो त उते पोइ उन्हनि खे पाण जिते पढ़ियो उते ॾिनो कंप्यूटर, एग्जैक्टली उते जिते मुंहिंजा ॿार पढ़िया आहिनि, उते जिते मुंहिंजियूं नियाणियूं पढ़ियूं आहिनि उते, त मां चयो ॾिसो न हिकिड़ो ॿिज पोखियो, मां किथे थो पहुची सघां, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो, वरी उन बचो कीअं ॼणियो आहे। हाणे ईअं थियो त उते मां उन्हनि ॾे चयो त यार अलाह खे मुंहिंजो हीउ कंप्यूटर रखूं। अॼु कंप्यूटर जी तव्हांजे फोरम ते मां ॻाल्हि थो चवां त भली साईं एजुकेशन मिनिस्टर ॿुधे, CM साहिबु ॿुधे, हीअ जेका मोबाइल आहे न, इन ते ऑक्सफोर्ड जा हार्वर्ड जी सॼी लाइब्रेरियूं, दुनिया जा सभु इल्म, इवन हाणे प्रोफेसर साईं ज़मीर साहिब वारनि सां तव्हां कचहरी जाम हूंदी आहे, तव्हां प्रिंसिपल बि रहियो, उन्हनि खां पुछो त राति जो जेका रिसर्च आहे न, उहा प्रोफेसर खे बि ख़बर कोन्हे, सुबुह शागिर्द पढ़ी अची सघे थो, इहो कंप्यूटर करे सघे थो। उते मां वियुसि, जॾहिं मां उन्हनि खे चयासीं 10 कंप्यूटर असां उन्हनि खे ॾिनासीं, उते हिकिड़े उस्ताद ॿुधायोसीं असां वटि 15 सालनि खां हिकिड़ा पुराणा अलाए कंहिं ॾिना पिया आहिनि, हाणे बाबा तालो हेड़ा ताला लॻा पिया, बाबा भञो त चईं पोइ असांखां पुछाणो थींदो, असां वेठा आहियूं चोर हूंदा, असां शहरी आहियूं, पाण ई मथे खोलिया त साईं अलाह तो ॼाणे 15 कंप्यूटर दॿा, चयूं दॿा, बाबा दॿा आहिनि, तव्हां इतबार कंदो असांजा ॿारनि जो टैलेंट। साम्हूं हाई स्कूल जे 5 दर्जे जो हिकिड़ो छोकिरो आहे, उन खे था घुरायूं ठाहे ॾींदो, 5 दर्जे जो छोकिरो, हाणे उते सभु वेठा आहिनि, उहो 5 दर्जे जे छोकिरे खे घुराए त हुन चयो त मां ठाहे ॾींदुसि। पोइ ईअं हुननि खे ॾिठई, असां चयो ॿ टे ॾिस की मां खणी वञा, था चयो न सरकारी माल खणी नथो वञी सघी, इते ठाहे। पोइ चई त हाणे मां हिननि मां 2 टे ख़राबु थींदा, पोइ मां 14 मां
तव्हांखे 10 ठाहे ॾींदुसि, 4 ख़तमु थींदा आहिनि जो सामान हिन विच 5 दर्जे जे छोकिरे। मां चयो तूं काॾों सिखियो आहे? चई मुंहिंजे चाचे जो मेड़ में दुकान आहे, मां उन ते कमु कया ऐं उन असांखे ठाहे ॾिना। उन खां अलावा ॿिया उन्हनि खे 10 ॾिनासीं। असांजा ईअं सम्झो 24 कंप्यूटर उते हलनि पिया। हाई स्कूल 2 इते मां पढ़ियो हुउसि पाण। इहो ख़्वाबु असांजो ईअं बचो पूरो थियो त असांजो स्कूल 4 NJB वारनि खयां। माशाल्लाह असांजे स्कूल जंहिंमें मां पढ़ियो आहियां उनजी हालत अहिड़ी जो 6-7 क्लासनि जूं छतियूं हेठि किरी पयूं। अॼु निसार साहिब मां तव्हांखे घुमाईंदुसि, तव्हां ॾिसंदो तव्हांजो फ़ख्र खां कंधु मथे थींदो अहिड़ी शइ। छो त मां हुनजो 20 साल अॻु बि नए स्कूल जो चेयरमैन रहियोसि। चंदा बंदा करे असां हुन कयोसीं, पर 10 जी बरसाति में ॿुधो वरी असां हिनखे थोरा घणा गार्डन खे ॾिनासीं। अहिड़ो स्कूल काॾों ठहंदो। हाणे हिन अस्पताल तरफ़ त वापसि अचो था, पर बोर्ड जी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कई आहे त इहो ॿुधायो त बोर्ड वारनि ॾींहंनि में मेहड़ जे ॿुॾण जो वॾो ख़तरो हुयो। तव्हां शहर छॾे हलिया विया या बीठा रहिया? असां बीठा हुआसीं। माना इन हंध ते हिकिड़ो दफ़ो इहा पोज़ीशन थी। पहिरियों हिकिड़ो अखर मां ईअं चवां त असांखे ॿोड़ियो वियो, खैरपुर खे ॿोड़ियो वियो। असां कीअं ॿोड़ियो वियो? जॾहिं इहा पहिरीं बोर्ड 2010 जी आई न, त कश्मीर खां घोसपुर खां हिननि पाणीअ खे ॾिसो त इंजीनियर इनवॉल्व न हुआ, सियासतदान इनवॉल्व हुआ। उहो हे असीस न करे सघिया। हुननि चयो टुटो आहे का ॻाल्हि ई कोन्हे, हिनखे हेॾे था मोकिलियूं, होॾे था मोकिलियूं, हेॾे होॾे मोकिले साॻियो ई सभु को ॿुॾंदो वियो। इवन अची शहदादपुर ते पाणी पहुतो। मिसमैनेज हो। हाणे छा थियो त जॾहिं इहो शहदादकोट खां फिरे पियो त हिननि खे सिरे ई लॻी त दादू वेंदो। छा कयूं? कट ॾेई ऐं असांजो न वास्तो न वड़ो नकू। असां रोड में आयासीं, जे तकिड़ो खोलींदा वञनि त इहा वञी मंछुर ॾे पए या पाणी आचड़े हलंदो वञे नाली वारे हिसाब में। अंग्रेज़ बहितरीन सिस्टम ठाहियो हुयो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि था कयो, ॿोड़ियो ईअं वियो त हाणे हो न मञंदा न त ॿोड़ियो। पर छा चयो? ॿोड़ियो पॉलिटिकल माण्हुनि या इंजीनियरनि? न, हिननि माना ईअं सम्झो त मरता क्या न करता, जाते फासन पोइ होॾे कट होॾे कट। हिननि ॾिठो त भेण हाणे दादू वेंदो, सभु कुझु ॿुॾंदो, तंहिं करे हाणे हिते पूल था ठाहियूं। इन पूल में सॼो पाणी हिते जमा थींदो, पोइ मज़े सां वरी कट ॾींदासीं वञी, पोइ मंछर खे उहो त पाणी सफ़ा चढ़ी वियो। ख़तरा कीअं थी विया त दरिया फुल स्ट्रेंथ में वहे पियो। हेॾो हे पाणी हो त दरिया खणे न पियो। अगस्त जो महीनो समुंड वरी ॾिसो न 3 पोज़ीशनुनि में असां फासी वियासीं। पाणी काॾे वञे? ऐं उन में सम्झो त हेॾो पाणी फुल, दरिया न पियो वठे, दरिया खां समुंड न पियो वठे। ठीकु। हाणे हिननि त मां नथो चवां बदनीयती कई, पर मिसमैनेजमेंट तव्हांजो अखर चयो त इहो थी वियो। त इहो गेलजंदो आयो। बोर्ड ईअं थी त जॾहिं उहो पाणी पहुतो खैरपुर त हिक धक में हले वियो। मेड़ ते पहुचे पियो त वरी ॾिसो न शहरी उहो थिया। हा, पोइ इन में थियो त इन दौरान शहरनि तमामु घणी जो कई। उन में ईअं ॿुधो त गवर्नमेंट ऑफ सिंध MP जे थ्रू फंड ॾिना, गाॾियूं ॾिनियूं, सभु इहो थियो। ॾिसो न मंझि भली सियासी, असां सियासत जी हिनखे त नथा पायूं न, सियासी हुक्मरान ईंदा वेंदा, ॿिया ईंदा, पर हिकिड़ी जेका एक्चुअल हक़ीक़त आहे उनखे असां शहरी त न करे। हा, शहरी असां हुयासीं, बिल्कुलु हुयासीं। वॾे में वॾो इंटरव्यू मुंहिंजो जेको घणे में घणियो हलियो, मूंखे यादि मां हिते हुउसि, हितां मां वञा पियो, रोज़ वेंदा हुआसीं। असां बि आहे ॿार शिफ्ट कया, पाण हुते हूंदा हुआसीं। त मूंखे हिकिड़ी साफ़ी दोस्त फ़ोन कई, मेड़ वयव? ख़तमु। छो वई? वाह, मां वॻण पहुता चवंदा छो वई? चईं कादी आरफ रोड बंदि थी वियो, राधण बंदि थी वियो, हेॾे बंदि थी वियो, सिर्फ़ु लाड़काणे वारो मिड़ेई अचु वञा। हाणे त माण्हू काॾे वेंदा? मां सर सिधो बंदि ते पहुतुसि। इहा जेका तव्हां ॻाल्हि था कयो त उते बिल्कुलु बोर्ड जो पाणी बीठो, मां मथे बीठोसि। कंहिं दोस्त चयो भला तव्हां थोरो टेक त ॾियो माण्हुनि खे। मां 2 टेक छा जी बीठा हूं न, इहा टेका चई न इंटरव्यू ॾियो। मां हुते इंटरव्यू ॾिनो, कंहिं चयो, मां चयो मान बाबा ॻाल्हि ॿुधो, हे पाणी आहे, हे मां बीठो आहियां, मूंखे हयाती प्यारी न आहे जो तव्हां बीठा हो। जेके वञिणो आहे न उहो ॿार पंहिंजा कढे, पाण हिते हुजो। ठीकु। ॾिसो न ॻाल्हि तव्हां बीहंदो त सियासी नुमाइंदा वेहंदा, मथी वारा वेहंदा, त घटि में घटि ॾिसो न, इहा तव्हांजी ताक़त आहे। जेका मां तव्हांखे चयो त भट्टी साहिब न, पर असांजी सॼी सिंध में मेड़ मशहूरु थी त बल्कि लही पिया हुआ पाणीअ में। बिल्कुलु। अच्छा, अञा ताईं ॿुधाए इंटरव्यू थियो त उन महिल ई छोकिरियूं, हाणे असांजी दिली ख़्वाहिश हूंदी हुई यार जोहीअ में छोकिरियुनि कमु कयो, पर असां कीअं कयूं इहो? सर अलाह तो ॼाणे, मां ॾिठो साम्हूं छोकिरियूं मूंखे ॿुधायूं साईं ॿोरियूं थियूं भरनि पियूं। मां हुननि खे चयो न मूंखे छॾियो, इहो वञी भरियो। हाणे मां हीअं चयो त सभिनी ॾिठो न। मां चयो बाबा इहे जेके मुंहिंजो ॾिसो था पिया इंटरव्यू, के साम्हूं छोकिरियूं पई थियूं कमु, इन्हनि सभिनी खे जाइ प्यारी न आहे छा? तव्हां ॾिसो न सर, इहो हिकिड़ो जज़्बो जेके मां अॼु बि मञा थो त मेड़ ते कीअं ब्लेसिंग आहे। त असांजा स्कूल, असांजी इस्पतालूं, असांजा ॾिसो न, जीअं
ज़ेप्टेक जे हवाले ईअं थियो आहे त छा ज़ेबिस्ट जो नालो ॿुधी माण्हू घणा ॾींहं तव्हां पहरो ॾिनो मेड़ जे? घटि में घटि 2 महीना न अगस्त जे 20 तारीख़ ते बोर्ड ॿई आयूं, माना हूअ बि अगस्त में आई 2010 वारी, हीअ बि, ऐं उन खां पोइ सेप्टेंबर वियो। त तव्हां ॿुधो न सही, इहे 2 महीना त असांजो सारियालो फ़सुलु न थियो। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे, मां गवर्नमेंट ऑफ सिंध खे नथो चवां, तव्हां ॿुधो कश्मीर खां वठी असांजे हिन ख़ैरपुर नाथन शाह ताईं, पोइ ककड़ खां पोइ वरी कणिक जो थींदो आहे, ओॾे सारी न थींदी आहे। निसार साहिबु मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां, ॾुख असांखे सूर थींदो आहे त हे सम्झनि नथा। $2 अरब जो सारी उन इहे चांवर, ठीकु, माना असांजी जेका $3 अरब थींदी आहे, $1 अरब पंजाब जे सारियुनि चांवरनि जो थींदो आहे। $2 अरब रुपया न, $2 अरब असांजो विया, इन खे पूल में कजो त मथां फरियो सो ॿुॾे। बाबा ॿुॾे कीअं? एक्सपोर्ट नाणो तव्हांजो हिकिड़ो काटन आहे, ॿियो चांवर आहे, ॿियो तव्हां वटि छा आहे एक्सपोर्ट? इंडस्ट्री बि कोन्हे। ऐं तव्हां हिनखे एॾी बेरहमी सां 2010 में बि ॿोड़ियो, 2022 में बि तव्हां ॿोड़े छॾियो। तारा जेके अचनि था तव्हां वटि, उन्हनि में रिसेंटली जेको एडिशन आहे उहो हॉस्पिटल जो आहे, गंबट इंस्टीट्यूट जो गेम्स वारनि, डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब वारनि लीड अची कयो आहे। उहा हॉस्पिटल किथे पती आहे? माण्हू चवनि था त सिर्फ़ु शो आहे ऐं को डायलिसिस वग़ैरह नथा थियनि, न मरीज़नि खे ॾिठो थो वञे। बात चवंदा आहिनि छोटा मुंहुं बड़ी बात, असां त चवंदा असांजो ख़्वाबु पूरो थियणु शुरू थी वियो आहे। कीअं? माण्हू ईअं नथा सोचनि त यार 1.5 साल त कंस्ट्रक्शन पई थिए न। निसार साहिबु मां तव्हांखे वठी हलंदुसि, ज़मीर ज़ुमरो साहिबु प्रिंसिपल रहियो आहे, वार्ड संभाले थो, वठी हलंदुसि, तव्हांखे नशा चढ़ंदा त यार वाह, हीअं बि थी सघे थो छा? इहा कंस्ट्रक्शन आहे, मतिलबु इहा टोक के कनि पिया त यार इहो रुगो पियो थो ठहे, रुगो पियो थो ठहे। अरे बाबा नेठ इहो ईअं आहे त जीअं हिकिड़ो अबो वीचारो रतो सत करे पंहिंजा घर ठाराए, ऐं छोकिरो पढ़ंदो हुजे LMC में या मिसाल हैदराबाद, उनखे दोस्त अचनि, वाड़िया पिणे राजा 3 महीना थिया त छा थो करे? उहो चवंदो बाबा बुनियाद पियो आहे, DPCP आहे, वरी 3 महीननि खां पोइ चयो यार पिणे तो वारो छा थो करे? हो बि चए बाबू ज़ालिम अॼु ताईं असांखे घर कोन्हे। बाबा नेठ घर ठहंदो, अची बीह त ख़बर पवे न। ठीकु, कंस्ट्रक्शन पोजीशन छा आहे असांजी? हाणे करंट पोजीशन जंहिं हिसाब सां हे महीनो बि अञा न थियो आहे, शुरू थी आहे। अच्छा, हा, असां वटि डायलिसिस शुरू थी आहे। मां तव्हांखे लाड़काणे में इंटरव्यू ॾियां न, दुख तव्हां चवां थो थी सघे थो इहो गिला में शामिल थिए, पर लाड़काणे में SIUT आहे, तमामु सुठो कमु थो थिए, मां इहो मञा थो। पर लाड़काणे जी SIUT में एॾा सीनियर माण्हू वेठा आहिनि, दाख़िला नथा ॾेई सघनि। माना तव्हांखे लाड़काणे वारनि खे असां 2 टे दफ़ा असां बि पोस्टूं रखियूं, मां डॉक्टरनि सां, कराची वारनि सां बि ॻाल्हाए थो, बाबा हे कहिड़ो ज़ुल्म आहे? पर असां वटि मेड़ में असांजो भाग आहे त भट्टी साहब इहा रिस्ट्रिक्शन न रखी त चङो मां दाख़िल कंदुसि, जीअं सखर वारा हिते था कनि। गंबट में दाख़िल कयो, उन खां पोइ इजाज़त ॾियूं तव्हां थियो, पर न असां वटि इहा दाख़िल बि थिए ऐं असां वटि डायलिसिस थिए। ठीकु, भला असां वटि ॿिया तालुका बि त आहिनि न। भट्टी साहब ॾे असां पहिरें दफ़े जॾहिं वियासीं, भट्टी साहब चयो त मुंहिंजो वाइदो आहे जीअं मां गंबट तालुका इस्पताल जी मेड़ मां उहे थो ॾिसां, जेतिरनि सालनि में मां हिते इवन तव्हां वटि इनशाला OT बेड़ी ठाराईंदासीं, किडनी ट्रांसप्लांट बि थींदी, मां सॼो मैनेज उहो ई कंदुसि, पर अधु टाइम में। ठीकु, ऐं असांखे इन महिल इहो पंहिंजो ख़्वाबु सचो थींदे नज़र कीअं थो अचे त तव्हां ॾिसो न, असां वटि गाइनी हिन महीने शुरू थी वई आहे। डिलीवरीज़ त नॉर्मल त थींदड़ आहिनि, उनखे 6 महीना थी विया आहिनि। हितां जे ई डॉक्टरियाणियूं लाड़काणे मां ई आयल आहिनि, FCPS शाबस आहे, उन्हनि खे अचनि थियूं पियूं। ऐं सर्जरी असां वटि सिज़र शुरू थी विया। असां वटि तव्हां हिसाब ॿुधो त CT स्कैन हली वई आहे, उहा बि डेली पई थी थिए, 4, 5, 6 उहे डेली थींदड़ आहिनि। तव्हां ॿुधो त हे ॾिसो न, CT स्कैन आम ॻाल्हि त कोन्हे न। वेंटिलेटर जो नालो असां कोविड में ॿुधोसीं, पर तव्हां कोविड में ॿुधो त असां वटि 4 वेंटिलेटर पिया आहिनि, जेके एमरजेंसी कुझु थी वई त वेंटिलेटर ते 8 पेशेंट अलाह बचाया, न त 8 वेंटिलेटर ते उहे बि बचा। फाइनली इहो ॿुधायो त मेहड़ जे इन इंस्टीट्यूट खे जेको हाणे मेडिकल जो जेको आहे सो हॉस्पिटल आहे न, इहो केतिरो वधंदे ॾिसो था? साईं जेका रफ़्तार आहे न, हा, इंशाल्लाह असां हिनखे 6 महीननि में बिल्कुलु 100% सम्झो त उन टारगेट ते पहुचंदे नज़र थो अचे जेका भट्टी साहब वारनि जी नियत आहे। 1500 खां 2000 मरीज़ डेली अचनि था, उन्हनि खे दवा मिले थी। नांग जी सुयुनि, माना चक जे लाइ सुयूं, रेबीज़ कुते जे लाइ इहो जेको चक लॻे थो उन में एंटी रेबीज़, उहे असां वटि। डॉक्टर साहब, तव्हांजी फील्ड में या तव्हांजी शख़्सियत में तमामु घणियूं जेके आहिनि कमकार आहिनि, फलाई कम आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, पंहिंजे शहर जी मालिकी आहे, ओवरऑल समूरे पंहिंजे कम खे हिन स्टेज ते, हिन एज ते में कीअं था ॾिसो? मुतमिन आहियो? मतिलबु ईअं न साईं, त मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त मतिलबु ईअं मूंखे लॻंदो आहे त हिन क़ौम में, नौजवाननि में, दोस्तनि में, सभिनी में वॾी जान ई असां शायदि उन्हनि खे यूटिलाइज़ न करे सघियासीं। पर हाणे जॾहिं ॾिसूं था त मिड़ई कमु साइड थो वञे।
मां कंक्लूड कंदुसि साले साहब जे अखरनि में कीअं त इहा असांजी 2025 में नसीराबाद अस्पताल पई थिए, पोइ मां गेस्ट जो हुयुसि त वरी मूंखां पोइ साले साहब जो वारो, त मां हुन में चयोसीं हाणे असां छा था कयूं, छा बसि आहे, वरी तव्हांजो डायरेक्टर बि उहो, इहे संगत आहे, दोस्त आहिनि, किन ख़र्चु करण वारा आहिनि, कंहिं प्लाट ॾिनो आहे, असां हूं देके ॾियण वारा, ठीकु आहे या, छो त मां इहा हक़ीक़त थो ॿुधायां त कोई मां कमु न कयो आहे कंहिं महिल, पर ख़ुशी इहा थी आहे त कमु करण वारनि जे लाइ असां धिको ॾिनो आहे। असां तव्हां सभु जेके आहिनि चई असां पाण छा था कयूं, पर असां अॼु ताईं इहो फ़ख़ुरु आहे जेके कमु करण वारनि असां उन्हनि जी पुठी ठपी आहे, असां उन्हनि जे लाइ सहूलियतकार बणियाऊं, त असांजो हाल आहे जेको असां हाज़िर आहियूं। मां अॼु बि चवां थो असांजे सिंध जे माण्हुनि में जान आहे, अलाह तो ॼाणे नौजवान में जाम आहे, असांजे सुठनि माण्हुनि, मां त उस्तादनि सां बि वास्तो आहे, प्रोफेसरनि सां वास्तो आहे, डॉक्टरनि सां वास्तो, अलाह तो ॼाणे हर माण्हू फ़रिश्तो आहे अंदरूं, वक़्त जी मसलियत असांखे तबाह करे छॾियो आहे। तव्हां इन्हनि माण्हुनि खे छॾे ॾियो न, ऐं तव्हां सुठनि माण्हुनि खे अॻिता कयो। इहे काफ़िला अथव इंतज़ार में वेठा आहिनि त को चङायूं करे त असां गॾु थियूं। इहे ज़मीर में वीचारा अंदर में मरंदा था रहनि, सुठा माण्हू कुंडुनि ते वेही रोअनि था पिया त भला छा कयूं, न त बचिड़े वालूं कढी छॾींदा, पर जान आहे, असांजे माहौल में जान आहे। कुझु माण्हू ॾिसो न, जीअं तव्हां लाड़काणो आहे, 4 माण्हू चोरी कनि, 4 मोटरसाइकिलूं फुरियूं, त केरु ईअं न चवंदो आहे त यार 1000 मोटरसाइकिलूं 4 फुरियो, त तव्हां पुलिस ते बार हुजो त बाबा जिते 950 हलनि थियूं त इहे 15-20 छो थियूं फुरिजनि, इहे बि बचा कयो न, त हू ख़ुशि थी कमु कंदा। वापारियुनि सां तव्हां ॻाल्हायो, हिते ॻाल्हायो, सहाफ़ियुनि सां ॻाल्हायो, पंहिंजे इदारनि सां ॻाल्हायो, अलाह तो ॼाणे उन्हनि में जान आहे। असांजा इदारा भितियूं छो था बणिजनि, त असां ताक़त कुझु माण्हुनि खे ॾेई छॾी आहे, उहे पिया था पटनि ऐं प्रेशर विझनि त जीअं इहे माण्हू अॻिते न अचनि, पर यकीन ॼाणो वॾी जान आहे। असांजो कमु इहो आहे त असां टेक ॾियूं, टोक न कयूं, बसि। ज़बरदस्त, तव्हां तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई त टेक ॾिजे, टोक न ॾिजे। हिन सां गॾु ई अॼोकी पॉडकास्ट जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया ऐं असांखे जेको सो हिते पॉडकास्ट में सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। जोकी पॉडकास्ट में डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख साहिब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जेके इंतिहाई काराइतियूं ऐं कम जूं ॻाल्हियूं हुयूं। उमेदु आहे त तव्हांखे संदसि ॻाल्हियूं पसंदि आयूं हूंदियूं। अॼोकी पॉडकास्ट मां एतिरो ई, वरी कंहिं नई पॉडकास्ट में नए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला वाही।